पाछन पोया हला थी मां। साइमा तोखे ख़बर ना है ही केड़े किस्म जा वाले इन्हनि जे लाइ सभु कुझु पाण आहे। असां ही असांजूं ख़ुशियूं इन्हनि जे लाइ का मायने नथियूं रखनि। ही सेल्फ सेंटर्ड आहिनि असांजा सो कॉल्ड वालिदिन। आपी आपी अशिला अशिला छा थियो तव्हांखे संभालियो पाण खे रहीम? छा थियो तव्हांखे संभालियो पाण खे? पाणी अरे शे छा आहे मां? अर्शिला मां पंहिंजे ग़लति रवैयनि जी तोखां माफ़ी थो घुरां। प्लीज़ मूंखे माफ़ कर। आई एम सॉरी। मूं तोखे घणो रंजायो आहे, घणी तकलीफ़ पहुचाई आहे। जिनजे नसीब में दर्द विछायल हूंदो आहे उन खां माफ़ी न आहे वठणी। तूं ईअं न चओ प्लीज़। सिर्फ़ मुंहिंजे बाबा जी तबियत मुंहिंजी इन ख़ुदगर्ज़ी जे करे हिते पहुती आहे ऐं हाणे मां नथी चाहियां त उन्हनि खे वधीक तकलीफ़ ॾियां। मां अॼु खां पोइ तोसां कॾहिं बि न मिलंदसि। हीअ असांजी आख़िरी मुलाक़ात आहे। डॉक्टर छा चयो? बाबा कॾहिं ठीकु थींदा? अञा का कसर रहियल अथई छा? मामा प्लीज़ मूंखे माफ़ी ॾियो। मां सभु कुझु छॾे चुकी आहियां। मुंहिंजे लाइ हाणे सभु कुझु बाबा ई आहे। ख़बर आहे मूंखे तुंहिंजे लाइ छा आहे तव्हांजो पीउ। आख़िर इन हुजे हा न तव्हांजो पंहिंजे पीउ सां ईअं रवैयो न हुजे हा। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।